हजरत अल्लामा अब्दुल जब्बार हैदरी साहब के गुजारिश रखा तो था वो वचनवा जैसा वो खिताब कर फरमाए। हजरत अल्लामा अब्दुल जब्बार हैदरी साहब नारे तकबीर नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु अला नबिय्यिही अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह फ़त्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। है कुरान नूरानी शीशा जड़ा राह दिखावे सीधा। जो पढ़े अमल करे वो सीधा जन्नत में जावे। अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे। अफसोस है कुरान तेरे चाहने वाले न रहे। जिन सितारों का तू चांद था वो सितारे ही न रहे। अज 9 मार्च सन 2021 24 रजबुल मुरज्जब 1442 हिजरी जामिया फैजुल कुरान फैजाबाद खैरपुर मीरस बिरादर अजीज कारी अब्दुल वहाब फुलपोटरो साहब आए उन्हनि जा फर्जंद अर्जमंद कारी खलीलुर रहमान साहब
ये जलसा मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व दिस्तार फजीलत जे उनवान सां प्रोग्राम रखियो हो। दोस्तों, अवां ॾिठो त हिन मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दिस्तार बंदी थी। हाफ़िज़न सगोरन जे मथड़न ते आलिमन सगोरन रूमाल बधाया। अवां जे नज़रुनि में ये कपड़े जा टुकड़ा हा, पर दर हकीकत सोचो ये कपड़े जा टुकड़ा न हा, ये जन्नत जा ताज आ। सुभान अल्लाह, पर ये हो रहा क्यों? तव्हांजी मर्ज़ी। भला गर्मी भी आहे थोड़ी घणी, के छिटा के होते बीठा आहिनि, के होते बीठा आहिनि, के होते, ॼणो सभु वांगार में आया आहिनि। क़ुरान जे ॿुधण जे लाइ जो माण्हू ईंदो आहे न, त पोइ ईअं न वेहंदो आहे, को होॾे को होॾे को होॾे। पर तव्हां त थोरा थोरा फुट फुट सुरी अचो ॿुधे। मां बि लाड़काने खां आयो आहियां। हज़रत कारी अमीर अली साहिब जन कहिड़े सोणे अंदाज़ में क़ुरान पे पढ़ियो, पर तव्हां जूं ज़बानूं सभा चुप। घट में घट कारी साहब कुरान पढ़े तो अल्लाह अकबर सुबहान अल्लाह माशा अल्लाह जो दाद ॾिबो आहे। दोस्तों, अल्लाह के पंहिंजो कुरान ॾाढो प्यारो। ये उहो कुरान करीम आहे जंहिं कुरान जी तिलावत रब करीम पाण कई। इन ज़मीन ऐं आसमान जे पैदा थियण खां 1000 साल अॻु में रब कुरान पढ़ियो। छा मंज़र हूंदो जो अल्लाह कुरान पढ़े ऐं ॿुधनि मलाइक। पोइ मलाइकनि ईअं चयो हो त मुबारक आहे उन उम्मत खे जंहिं उम्मत खे इहो कलाम मिलंदो। मलाइकनि चयो त मुबारक आहे उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन क़ुरान खे पढ़ंदियूं। मुबारक आहे उन कननि खे जेके कन इन क़ुरान खे ॿुधंदा। मुबारक आहे उन सीननि खे जेके सीना इन क़ुरान खे जाइ ॾींदा। सभु चओ सुभान अल्लाह। अञा ॾाढे चओ, अञा मुहबत सां चओ। दोस्तों, मुंहिंजी बि तबियत सही न आहे, ॿियो टियों ॾींहुं आहे, गले ते असर आहे। पर कारी खलील रहमान साहब जे मुहबत में हाज़िरी लॻाई अथमि। कारी अब्दुल वहाब साहब जी मुहबत में तव्हांजो हूंदो मूड ॿुधण जो, त पोइ मां बि कुझु मिंट ॻाल्हाईंदुसि। ॾींहं जी बि पिछाड़ी आहे, जलसे जी बि पिछाड़ी आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तां असां सभिनी जी पिछाड़ी चङी करे। आए दारो मदार पिछाड़ीअ ते, दारो मदार पिछाड़ी ते अथव। जे पिछाड़ी चङी आहे न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिहाद ते पिया वञनि। हिकिड़ो काफ़र मिली चईं काॾे पिया वञो? पाण फरमायूं जिहाद ते पिया वञूं। साईं, जेको जिहाद कंदो, जंहिंखे मारींदो, काफ़रनि खे मारींदो, तव्हां उनखे छा सॾींदा हो? चई जेकॾहिं असांजा उनजे मथां हावी थी विया, उन्हनि खे मारे वापसि मोटिया त असांजा गाज़ी आहिनि। जेकॾहिं असांजा लड़ंदे लड़ंदे वफ़ात करे विया त असां उन्हनि खे शहीद था चऊं। चईं मां कलमो पढ़ा, मूंखे जन्नत मिलंदी? पाण फरमायूं हा। कलमो पढ़े, तलवार खणी हुज़ूर सां निकिरी पियो। उन वक़्तु कलमो पढ़े, तलवार खणी निकिरी पियो। जिहाद कंदे कंदे शहीद थी। साईं फरमाए पुटरा चो मां अहिड़ो माण्हू ॾेखारियांव, न निमाज़ पढ़ियईं, न रोज़ो रखियईं, न ज़कात ॾिनई, न उमरो कयईं, न हज कयईं। हाणे कलमो पढ़ियो अथई, शहादत मिली अथसि, सिधो सो जन्नत में पियो वञे। सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदे रखंदे कुफ्र ते मरी विया। सॼी ज़िंदगी कुफ्र ते रहंदे रहंदे कलमो नसीब थियनि। चल अल्लाह तां असांजी पिछाड़ी चङी करे। अबू जहल जी पिछाड़ी सही न थी, उतबे जी न थी, शेबे जी न थी। मक्के में रहंदा हा,
कुफारे मक्के में रहंदा हा, काबतुल्लाह में हाजन के पानी पियारींदा हा, वॾा ख़िदमतगार हा, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम चङा ई न थियनि, छो त हुज़ूर खे न सुञातो, हुज़ूर खे न सुञातो। दोस्तो ईमान ना दो। अल्लाह फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल अस्र, कसम मां के ज़माने जो, असर इन टाइम के भी चइबो थई जो अधु मुने कलाक खां बाद में आज़ान ईंदी त असर जी निमाज़, टे परीअ जी निमाज़, पोयाड़ी जी निमाज़, पोएं वक्त जी निमाज़, ॾींहं जी आख़िरी निमाज़। रब तो फरमाए कसम मां के पोयाड़ीअ जो, असर जो, ज़माने जो, इन्नल इंसान लफी खुस्र, लफी खुस्र, बेशक इंसान नुकसान में आ, खसारे में आ। साईं जे इंसान नुकसान में थियो, खसारे में थियो, बचा केड़ा? फरमाईंदा इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। ॾाढा करे जो दुनिया जी पिछाड़ी ते ॾाढे चई वठी, मरण महिल बि लफ़्ज़ मिली वञे त बेड़ा ई पार थिए। मगर जिन ईमान आंदो, आमाल सालिह कयूं, हक़ चयूं, वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र। ईमान आने खां बाद में आमाल सालिह कयूं, हक़ चयूं, सब्र कयूं। रब तो फरमाए चार निशानियों तन, चार। ईमान आने खां बाद में अमल सालिह कयूं, हक़ चयूं, सब्र कयूं, ये इंसान कामयाब, ये इंसान कामयाब। रब तो कुरान में फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौसि नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। कुल लौ कानल बहरु मिदादन लिकलिमाति रब्बी लनफिदल बहरु क़ब्ल अन तंफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद फमन कान यरजू लिका रब्बिही फलयअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बिही अहदा। जेके ॾाढा सुभान अल्लाह चल मूसां गॾु मदीने हल। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर। जिन ईमान आंदो अमाल सालिह कयूं, ईमान न खबर अमल सालिह, नमाज अमल सालिह, हक़ भी चयूं, हक़ जी ॻाल्हि, सब्र भी कयूं। फरमाए ईमान भी कामिल, अमाल सालिह भी कामिल। क़यामत वारे ॾिहाड़े जन्नत में अल्लाह खुदो चवे ये मुंहिंजा मेहमान हूंदा, इन जो भी ज़बान मां अल्लाह पाण थींदुसि। रब ईमान अमाल सालिह, हक़ चवण, सब्र कन, ये चार ॻाल्हियूं जंहिंमें बि अथव कामयाब आहे। न तस्दिर नाकाम, इन मां हिकिड़ी ॻाल्हि गुम अथसि त बि नाकाम। ज़माने जी तारीख़ शाहिद,
थोड़ो पोइ हलो ज़माने जी तारीख़ ते नज़र कयो नूह अलैहिस्सलाम नबी भली नबीअ जो पुटु हुजे पर ये ॻाल्हियूं चार न अथसि त नाकाम नुक़सान भली नबीअ जो पीउ हुजे भली नबीअ जूं सालूं हुजनि भली नबीअ जा चाचा हुजनि ज़माने जी तारीख़ ते नज़र कर नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह कलमो तो पढ़े आया जिन कलमो पढ़ियो उहे कामयाब जिन न पढ़ियो नाकाम अल्लाह जो अज़ाब आहिनि जो नबीअ खे न पिया मञनि 80 या 82 माण्हू अल्लाह फरमायो नूह जी मुंहिंजा मोल बेड़ी ट्राए बेड़ी टही तैयार थी ईमान वारनि खे बेड़ी में विहार जानवरनि मां नर मादी बेड़ी में विहार ईमान वारा आया जानवर आया जीत आया पखी आया परिंदा आया अल्लाह 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 जनाबे नूह नबीअ जो पुटु सनेस दो या बुनैया ए मुंहिंजा पुटड़ा इरकम मान अचो असां गॾु थी काबरनि सां गॾु न थी चवे तो बाबा अॻ में बि न आयो आहियां हाणे बि न ईंदो माए ॻाल्हि न मञींदो माए पुट अल्लाह जो अज़ाब अचण वारो आसमानूं पाणी कढंदो ज़मीन पाणी कढंदी पुट हली अॼु जंहिं ते रम थींदो बचंदो चवे तो बाबा मां न ईंदुसि जेकॾहिं तुंहिंजे रब जो अज़ाब आयो त काल सावी इला जबली यासिमुनी मिनल माए हे जबल ॾिसेंदो इन जबल ते चढ़ी करे मां पंहिंजो बचाव कंदुमि अल्लाह अल्लाह जनाबे नूह नबी चवेसि थो पुट काल ला आसिम अल-यौम मिन अम्रिल्लाह इल्ला मन रहिम पुट जंहिंते अॼु अल्लाह रहम करे उहे बचंदा जिते न कंदो न बचंदा क़ुरान तो फरमाए हे सॾे थो हो तो चए मां न ईंदुसि अहिड़ी जो मोजाई हिकिड़े पासे नूह नबी हुनजो बेड़ो पियो तरे ॿिए पासे नबीअ जो पुटु घोता पियो खाए फैज़ाबाद जा मुस्लमानो नबी पितरी सभु कंदा ॾिसे पियो त रब जो अज़ाब पाणीअ में बुल तलनि ॾेई पर रब खे अर्ज़ पियो करे दुआ पियो घुरे इन्नबनी मिनाली इन्न वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन अया थोरो ॾाढा त चो आखिरी वक्त तो बस अधु कलाक में खत्म तो क्या मुझे तबीयत सही ना गलो बंद अब्दुल वहाब ने तो जे सुभान अल्लाह चुप कई वेठो आहे जण सभा लोह लगी पर हिन खे क़ुरान असर थो करे चओ न सुभान अल्लाह सॾे पियो कंहिंखे बि सॾे न बि कंहिंखे बि सॾे अलाह खे ख़बर न त नबीअ जो पुटु ख़बर आहे न वो भी चइबो मुंहिंजा अल्लाह खे मुंहिंजो पुटु अथई अहल मां अथई अल्लाह तूं वाइदो कयो हो त अहल बचाईंदो मां ये तो पुट रहा ये तो पुटे तो अल्लाह तू हाकिम जो हाकिम रब पुट बचाए दे अल्लाह रब जवाब केड़ो ॾिनो खैरपुर मीर जा मुसलमानो फैज़ाबाद जा मुसलमानो रब फरमायुसि या नूह ओ नूह इन्नहु लैस मिन आलिक हे तुझे आलमाना के छो मुंहिंजा मौल हे त मुंहिंजो पुटु अल्लाह फरमायो इन जे करे तुझे आलमा कढियो मांस इन्नहु अमलुन गैरु सालिह इन जा अमल सही न अथई अमाल सालिह न आहिनि जिस्मानी त तुंहिंजो आला तुंहिंजो पुटु हलाली पर इन जा अमल सही न अथई इन जे करे तुंहिंजे आलमा कढे
करे होने प्यारो मांस हाने ना फरमान पुट लाए मुझा नबी दुआ न घुर जाए सिफारिश न कर जाए न तो तोखे भी इनन सा बिहारी दो माए नबूवत भई खसी दो अल्लाह अल्लाह ओ खैर पुरजा मुसलमानो नबी जो पुट बुनी वियो नबी बचाए न सको मता को चवे अबो बचाई दो अबो बचाया नू नबी पुत्र के बचाया मता को चए अदा पुत्र बचाई दो जे पुत्र बचाए हाँ हाल मल जो नबी वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबी सोना मुझे इब्राहिम जो किसो बुधाए मुझो इब्राहिम सच्चो नबी सच्चो नबी फरमाइंदा वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला अल्लाह तो फरमाए इब्राहिम मुझो दोस्त सच्चो नबी सच्चो क़यामत जे ॾियारे यो नबी जन्नत में वेंदो थोरो सोचो पिछाड़ी जो ज़मानो सोड़ो इहो जन्नत में नबी वेंदो ॿिया बि वेंदसि जिन पढ़ियोसि कल अबो न अबो न अबो जहन्नम जो बल बणजी नबीअ जो अबो काथे तई ख्याल नबीअ जो पुट वयो जहन्नम में मां नथो चवां क़ुरान थो चवे होॾे नबीअ जूं ज़ालूं मता का माई चवे मुझो मुर्स मोली साहब मां नमाज भी नथी पढ़ा रोज़ा भी नथी रखा सॼो ॾींहुं गिला भी कयां थी सॼो ॾींहुं नमाज न पढ़ा मथो उघाड़ो आहे मुला हलंदो त मां बि हलंदुसि हा मुला हलंदो त पोइ मां बि हलंदी ओ मुंहिंजी अमां न्याणी हयादार परदेदार बुध जेकॾहिं मुड़ुस बचाए हाँ ज़ाल खे ज़ालूं बची वञे ना त पोइ नबीअ जूं ज़ालूं नबी हे मुला छा ॾियो को असां चाहियूं नबीअ जूं ज़ालूं नबीअ जूं लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल फरमाइंदा ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन कफ़रू इम्रात नूह इम्रात लूत कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युग़निया अन्हुमा मिनल्लाहि शैय्या फक़ील उदख़ुला अन्नार मअ अद्दाख़िलीन अल्लाह नबीअ जे ज़ालुनि जो मिसाल थो ॾे वो फैज़ाबाद वारो नबी नूह अलैहिस्सलाम नबी लूत अलैहिस्सलाम नबी उन जो ज़ालूं ईमान वारियूं न आहिनि ईमान कोन्हे नबीअनि पंहिंजनि मुड़ुसनि ते ईमान न आंदो हिकिड़े पासे नबी ॿिए पासे उन जूं ज़ालूं नूह अलैहिस्सलाम ज़ाल तूफ़ान में ॿुॾी मरी वई लूत नबीअ जी ज़ाल होॾे अज़ाब में वई नबीअ पंहिंजे ज़ालुनि खे बचाए न सघिया न मता को माण्हू चवे अदा मुंहिंजी ज़ाल नेको कारा हजानिया मुसले ते वेठी आ पाणे बचाईंदी छाजी मां नमाज़ पढ़ा बस मुलानी मुलियानी आहे पाणे वटि उहो चवंदी मुंहिंजो मुल्लो आहे हे जॾहिं मुंहिंजी मुलियानी आहे वॾी नेको कारा ईअं न अथव ईअं न अथव फिरौन जी ज़ाल बीबी आसिया खुदा जी ज़ात जो कसम क़यामत जे ॾियारे जन्नत में वेंदी फिरौन जहन्नम में ज़ाल न बचाईंदो मुड़ुस न बचाईंदो मता को चए साईं मां पैसे वारो आहियां वॾो खे पैसो आहे बैंक बैलेंस आहिनि बाग आहिनि छाजी निमाज़ छाजा रोज़ा छाजो मुननि जे वाइदे ते वञनि पैसो आहे हिते जे पुलिस अचे थी वञे 10-15 हज़ार ॾेई मां पंहिंजी जान छॾायां थो न उते मलाकनि खे कहिड़ी 50,000 ॾींदो छॾाईंदसि न पैसो बचाया त कारून जहन्नम में न वञे हा कारून जेतिरो खज़ानो ते कंहिंखे कोन्हे
40 खच्चर कारून खज़ाने चाबियूं जहन्नम में वयो पैसे सूदो मता को चए मां सोहणो हसीनो हुस्न बचाईंदो था हुस्न बचाया त ॻाल्हि ॿुध मैसेज खणी आयो आया अर्ज़ तो कया फैज़ाबाद जे फैज़ुल कुरान मदरसे में ओ कलमे वारो खुदा जी ज़ा जो कसम हुस्न बचाए हाँ त अबू लहब एक तो मोहम्मद मुस्तफा जो सको चाचो सको चाचो हुजूर जे जमन में खुशी मल्हाई सको चाचो हुजूर जो चवण न वरतई नबी असां नबी जो कलमो न पढ़ियई कुरान के सीने सां न लादई नबी जी ताबेदारी न कयई अया घट वध पियो ॻाल्हाए मदीने जे मीर खे जहन्नम जो बल कुरान में कंहिंजो नालो वठी न चई त फिलानो जहन्नमी अल्लाह अल्लाह ते रब चवे तो त तब्बत यदा अबी लहबी वतब मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब व इम्रातुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद अबू लहब जे लाइ रब नालो वठी करे थो चए अबू लहब जहन्नमी अबू लहब जा हथ पाण त वियो जहन्नम में पर पंहिंजी ज़ाल खे बि वरितियो वियो तंहिंजी माना हुस्न बचाए न सघियो मतां को चवे मां सुहिणो आहियां हुस्न जे करे जन्नत में वेंदुमि न न न रब तो फरमाए मुंहिंजी नज़र तव्हांजे हुस्न ते न आहे पैसे ते न आहे सरदारी ते न मतां को चए मां सरदार वडेरा अबू जहल मक्के जो रहिसो रे ॿुधो मक्के जो रहिसो पाण खे सरदार पियो सॾे सोनो भी रईस भी हुजूर जो मुखालिफ साईं के मक्के में लड़ाई साईं जे दीन जो दुश्मन पाण खे अलाए छा पियो समझे हुजूर जा मौज़ा ॾिठई कॾहिं चंड बाध करे ॾेखार कॾहिं चवे तेन वण खे सॾु कर कॾहिं खणी थो अचे हीअ ॻोह तुंहिंजो कलमो पढ़े त मां मञाए कॾहिं पत्थर खणी थो अचे हे कलमो पढ़ंदमि सभु मौज़ा ॾिठई पोइ बि ज़िद्दी न मञियो पोइ बि ज़िद कयई पोइ मुंहिंजो साईं मक्को छॾे मदीने आया या अबू जहल जी साज़िशी त मारियोसि क़त्ल कयोसि अबू जहल जी साज़िश हेॾां मुंहिंजो साईं मक्के में विया होॾां अबू जहल माण्हू वठी 1000 ॼणा मोहम्मद अरबी जे पोयां त मुसलमान खे ख़त्म कयो एडो मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया के पतो पयो मुझे साईं ऐलान कयो मुसलमानो अचो जिहाद ते ऐलान का बाद में 311 ॼणा निकता ग़ुर्ब जो ज़मानो ताज़ा मको छॾे आया हा मदीने किन बाग छॾिया किन वतन छॾिया किन अबो छॾियो किन अमल छॾी मिट माइट छॾे करे मके में मको छॾे मदीने आया हेॾां ख़बर पई आका साईं खे अबू जहल पियो अचे 1000 ॼणा 1000 घोड़ा 1000 तलवारा 1000 तीर खणी करे निकता हेॾो मुंहिंजे साईं ऐलान कयो पुट अबू जहल पियो अचे हमले जे लाइ पुट निकिरी अचो अल्लाह अल्लाह 313 ॼणा जिन में 2 नंढड़ा भी हुया हिकिड़े जो नालो मुआविज़ ॿिए जो नालो मुआज़ हुजूर जो ऐलान ॿुधी करे
रोड़द वयो पंहिंजी अमन खे चवण लॻा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे जिहाद जो अम्मा असां वञूं या न वञूं अल्लाह अल्लाह अम्मा जल्दी में यार सिंगार कराए हथ में तलवारूं थी ॾेन ओ पुट मुआविद जी अम्मा मुआज़ जी अम्मा पुट वञो वञो इन ॾींहं जे लाइ त मां तव्हांखे ॼणियो हो त मुहम्मद जे दीन ते कम अची वञो हे तलवार अथव दरवाज़े खां बि करे चवे थी मुआविज़ जी अम्मा ओ मुआज़ जी अम्मा पुट जिहाद जे मैदान मां पुठी ॾेई पोइ अचणो न अथव पुट ख़बरदार ख्याल कजो मां पुठीअ में न तीर ॾिसांव न तलवार ॾिसांव पुट मुहम्मद मुस्तफा जे दीन जे बुलंदी जे लाइ आ ज़ालिम सां अखियूं अखियुनि में मिलाए करे पुट जिहाद कजो या मुहम्मद मुस्तफा जे दुश्मन खे मारे करे जहन्नम रसीद करे पोइ मोटजो पुट या पंहिंजूं जानूं अल्लाह जे नाले ते कुर्बान करे शहीद थीजो तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने सहाबा नथा चओ सुभान अल्लाह भॼंदा विया साईं पाण कमर संभाली ॿुधो ॿुधो ट्रिप जी नमाज़ ख़तम कंदासीं बाद मूंखे त चवंदा 3 कलाक 4 कलाक न 3-4 कलाक न बसि असर जी नमाज़ पूरो तबीअत सही न आहे सात घटि थो जागो निंड में न आयो पोइ सुम्हण लाइ नी चओ त स्टाफ वारा ॿुधनि अबा जेको ॾाढियां चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अबा जेको होरियां चवंदो पंधु वेंदो पंधु वेंदे त 3 साल लॻंदई ॾाढियां सुभान अल्लाह चवंदे त कराची खां जिद्दे ताईं जहाज़ में कुल 3 कलाक लॻंदा भॼंदा विया साईं साईं बीजो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो बचड़ा काॾे साईं जिहाद ते पान फरमायूं उमिरि नंढी कद नंढा ताक़त कान वठी वञो पुट बेवारे चवंदा साईं बेवारे अलाए मौत अचे अलाए ज़िंदा हुजूं वाह मदीने वारो वाह जो मदीने वारनि जो नबीअ सां इश्क ऐं प्यार वाह जो अमर पंहिंजे बचन खे लोली ॾिनी दीन इस्लाम जी क़ुरान जी उमिरियूं नंढियूं मौत याद अजो के मुसलमान के कलमो भी मुफ्त में मिलो कुरान भी मुफ्त में मिली मस्जिद भी मुफ्त में मिली अचू डालियूं थी वयूं मौत याद न आए चवंदा साईं केड़ी खबर मता मौत न छी वने पान फरमायो चलो ठीक हिकड़ो वने हिकड़ो हले साईं जो ख्याल हो ए नंढड़ान मन मोटी वजन छो धूप धूल लड़ाई थींदी तलवार सां तलवार मिलंदी हाणे वारी जंग न उहा साम्हूं जंग ही बहादुरी जो मुज़ाहिरो करणो पवंदो हो साईं फरमायो वॾो हले नंढो मोटी वञे जॾहिं नंढो पियो मोटे चई मोटी वञ अम्मा छा चवंदी हिक जेड़ा छा चवंदा अल्लाह अल्लाह अची करे चई मुंहिंजा साईं मांखे छॾियूं था वञो ओ मुंहिंजा साईं मुझे भाउ खे वरतियूं था वञो पाण फरमायूं बचड़ा उमिरि नंढी अथई न कद नंढो अथई पुट ताक़त कान्हई उते बहादुरी जो मुज़ाहिरो करणो पवंदो अल्लाह अल्लाह रोई करे चवे थो ओ फैज़ाबाद जा ग़ैरतमंद मुस्लमान चवे तो मुंहिंजा साईं उमिरि मुंहिंजी नंढी आहे कद मुंहिंजो नंढो आहे पर ताक़त मुंहिंजे भाउ खां मूंखे घणी आहे सोना भली मल बि वेड़ाए ॾिसो नारे तकबीर शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर पाण साईं जन मुर्की पिया सलाम आहे न अमर खे चई बच्चन कहिड़ी जिहाद जी तालीम ॾिनी चओ न सुभान अल्लाह ऐं असां इस्लामाबाद हलंदासीं हिते बि असलाहूं कयूं हा साईं इंशाअल्लाह अरे ॿधिजी न वञूं
जान तो कोन विधी न बदवा से 15 दी न बदवा से कोन ताकत ही न था पर जे बधा से तभी शाहे इने तो जान आ जान नंदड़ा हा नंदड़ा वाह साईं फरमायो चलो ठीक आ लहो ele मुने सेन के छड्यो इने नरसो हे ता मुने नरसो हे ते जगे वेणो वे पुट ते गोड़ो न क्यों बाबा साईं फरमायो चलो ठीक वेहो मल्ल वेड़ो नंदड़ा भई बाहर पाण में मल्लता विड़न नंढो दो चवे वडे के अडा ओ मुझा भाव यार एली बेवफाई कीअं थो करे मांखे छॾियूं थो वञे अमल छा चवंदी हिकु सलाह करे निकिताऊं ओदो चवे सदा मां छा कयां साईं नथो वरतियूं हले चई अदा साईं न जे करे नथो वरतियूं हले उमिरि नंढी कद कान ताक़त कान मुंहिंजा भाउ मां साईं सां ट्राड़ाई थमाए उमिरि मुंहिंजी ज़ाहिर अदा उमिरि में वॾो तूं आहीं कद मुंहिंजो ज़ाहिर अदा कद में वॾो तूं आहीं यार ताक़त जी त ख़बर अल्लाह खे बि तोखे मूंखे यार महिरबानी कर ठाकुर पायूं था मां साईं सां ट्राड़ाई साईं मुंहिंजी ताक़त तमामु घणी साईं मां हलंदुमि अदा महिरबानी कजांइ ठाकुर पायूं था मां तोखे चाटो हणां तू भी किरी पो तमा जहाद ते अल्लाह अल्लाह सलाम इनामन के जिन पांजे बच्चन के एडी तालीम दी नबी जो दीन बुलंद थे ओ खैरपुर जा खैरतमंद मुसलमान ये साहबा जी कुर्बानिया ये साहबा जी कुर्बानिया जिन पांजा बच्चा दिना जानियूं दिनियूं वतन दिना घर दिना खुदा जी सा जो कसम किन पांजा बच्चा दिना के चवंदा किन अबो छॾियो अमल छॾी छाजे लाइ वॾा वॾा सुख छॾियो सहाबा निकिरी पिया मिठे मोहम्मद करीम जे दीन जे बुलंदी जे लाइ अॼु खैरपुर मीर से फैजाबाद से फैजुल कुरान मदरसे मां कुरान जा 70 हाफ़िज़ निकता उन जी दस्तार बंदी थी इहो कुरान मुफ्त में आयो थई पर जो मेहरबानी सहाबा जी थई सहाबा जी मेहरबानी जिन पंहिंजा बच्चा ॾिना खोर क्यों जानियूं हे भी तो सहाबी आ न हे भी तो सहाबियान जा बच्चा हा न हे भी सहाबी जा पुट हा न नंढड़ा हा चई साईं ये भाकुर पाई नंढे जो वॾे खे जाटो हयो किरी पियो उथियो साईं मुंहिंजा मां मारे वियो मां समां बि हलां न होॾे चयो सुभाणे ऐं तोखे जे इस्लामाबाद खां मोकल ॾियूं त ॾाढो ख़ुशि थींदी चङो थियो मोकल मिली हां ऐं जबरदस्ती वञूं त ज़ोर हिननि खे मोकल थी मिले त नथा मोटनि तवजो कजांइ तारज़ु कयां नंढड़ा हन नंढड़ा साईं जन फरमायो बाबा बीबी मल थींदी वरी भाकुर पाए वरी जो जाटो आयूं किरी पियो हलिया मैदाने बदर में इस्लाम जी पहरी लड़ाई थव इस्लाम जी पहरी लड़ाई गर्मी जा ॾियारा रमज़ान जो महीनो रोज़ो भी न छॾियो यार थोरड़ा 313 ॼणा सिबू सिनियूं था कनि यार नज़र कर खुदा जी सा जो कसम हथियार कुल 7 ॼणा 7 तलवारूं या 8 तलवारूं तो 7 घोड़ा के पैदल के पंध के खजिन जा नंढड़ा खयूं बीठा आहिनि आका जे दीन जे बुलंदी जे लाइ अल्लाह 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 हजरत अब्दुर्रहमान साईं अशरतुल मुबश्शिर साहबिया हुजूर जो साहबिया नबी साईं जा सहाबा 1,24,000 हिना नबी भी 1,24,000 नजर कजांइ 1,24,000 नबियनि मां 313 रसूल नबी जे 1.25 लाख सहाबा मां 313 बदर में बीठा थई वरी 313 मां 10 वरी नबी जे सहाबा मां 313 10 सां मां 10
सहाबी अशरतुल मुबश्शिर जेके नबी ने फरमायो अबू बकर फिल जन्नत, उमर फिल जन्नत, उस्मान फिल जन्नत, अली फिल जन्नत, तलहा फिल जन्नत, जुबैर फिल जन्नत, साद फिल जन्नत, सईद फिल जन्नत, अबू उबैद फिल जन्नत, अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नत। अल्लाह अल्लाह ओ खैरपुर जा खैरतमंद मुसलमान जबल पाजी जाए चले सके तो सोन कूड़ो थी सके तो मोहम्मद मुस्तफा जी जबान कदे भी कूड़ी नथी थी सके जिंदे लाजे जन्नत में जो जन्नत में पहुंची विया। तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। चौन सुबहान अल्लाह मोहब्बत सा चौन अब्दुल रहमान से बरसा भी जगलो साहबी एक हेडो विच में पाण भी जे यार हे छा हे नंढड़ा हे त बजी वेंदा छो त तू वधो अया इन ही इरादे सां हुयो सहाबिया चेहरे जन्नत जी भी इशारत मिले अल्लाह ओ कलमे वारो दोस्तों चे तो हे भजी न वजन ओच तो हेकड़े जो चाचा अब्दुल रहमान अबू जहल किथे छो पुट चाचा मोहम्मद करीम जे दीन जो दुश्मन आ, कुरान जो दुश्मन, सहाबा जो दुश्मन, हुजूर जो दुश्मन, मुसलमान जो दुश्मन। चाचा मां ॾिठो न आहे मां मदीने जो आहियां हो मके जो आहे ये अंसारी छोकरा चाचा अज वो दायक रब्बे मोहम्मद जो कसम या अबू जहल जिंदा रहे या मां जिंदा रहा। चो सुभान अल्लाह चाचा देर न करना जल्दी कर बुधा सलाम आउना मर के जे एडी तालीम नी जिहाद जी साल बच्चा पढ़ाने के लिए तैयार नहीं हुए तो जानियो पिया जन बच्चा ओ खैर परवारो बच्चा अग में तहां पांजा पढ़ायो तो बाहर पढ़ी था जन अजवीन मदरसे में छह कुरान जा हाफिज निकतान चौनो सुभान अल्लाह अधु डज़न कारी अब्दुल वहाब जो मेहनतू कबूल कारी खलील साहब जो मेहनतू कबूल ऐं उन्हनि माण्हुनि जी बि दिलि ठरी पई जिन्हनि मदरसे सां जानी माली तावन कयो उन्हनि जा ज़कात जा पैसा ख़ैरात जा पैसा सदके जा पैसा राय खान न विया बल्कि मदरसे मां नतीजो निकितो हिननि उस्तादनि जा बि थक लही पिया मोहतम साहब जा बि थक लही पिया पर जिन ज़कात ख़ैरात ॾिनी उन्हनि जा बि थक लही पिया। हाफ़िज़त बने मामूली ॻाल्हि आहे तंहिंजी माना त मदरसे में कमु हले पियो न जो हाफ़िज़ फारिग़ थियनि पिया न ऐं असां बि जॾहिं ईंदा आहियूं मुंहिंजो बि मर्कज़ थी वियो हाणे जॾहिं ईंदो आहे त कारी साहिबु पढ़ाईंदो आहे चओ सुभान अल्लाह ॿ कारी साहिब आहिनि हिकु हुन मस्जिद में हिकु हुन कमरे में चओ सुभान अल्लाह। ओ दोस्तो तवजो कर दर्द कयां हज़रत अब्दुल रहमान फरमाए तो मां ॾिठुमि मैदान बदर में अबू जहल अच्छे घोड़े ते आ कुछ बॉडी गार्ड एडा कुछ होडा सोनो ताज मथे ते पियो तस मां चयो पुट ॾिसो था इहो अथव अबू जहल इहो तो दीन जो दुश्मन इहो तो कुरान जो दुश्मन इहो तो मोहम्मद मुस्तफा जो दुश्मन अया आंगुर जो इशारो कयुमि चइबो मांखे कल ई न पई के जवान बगल मां निकरी वेंदा अल्लाह 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 अल्लाह। हजरत अब्दुल रहमान से फरमाए दो हीअं जो नज़र कयुमि भई मुसलमान जा बचड़ा नारा हणंदा रोणंदा त वञनि न ईंदे ओ दीन जा दुश्मन ओ कुरान जा दुश्मन ओ मुस्तफा जा दुश्मन ओ सहाबा जा दुश्मन ओ अहल बैत जा दुश्मन इस्लाम जा दुश्मन जेके बॉडी गार्ड्स भजी विया अकेलो बीठो मैदान बदर में घोड़े ते एॾा सियाणा एक तलवार खई
घोड़े जे जंगुन के घोड़ो किरियो अबू जहल भी आयो दे तलवार खयों से नंढड़ा वरी उनके तलवार खड़ी जहन्नम रसीद करे नारा हणंदा आया मुझो साईं मैदान बदर तुझो पैगंबर जिसमें तर किरी पई चादर खणी ॾिनी सिद्दीक़ अकबर बुध त ईमान ताज़ो थई मैदान बदर में मुझो सोहणो सिर सजदे में निमाना नेण घोड़ा पियो आहे हुजूर चयो मुंहिंजा अल्लाह मां मके में 13 साल मेहनत कई मां दर दर ते वयो में माण्हू मांखे चरियो पिया चवनि शाइर पिया चवनि पत्थर खयो मके मां लॾायो अबे अम्मा जो गोठ छॾायो अल्लाह मां मको छॾे अल्लाह मां मदीने आयुसि अल्लाह अबू जहल पीछो न छॾियो ओ मुंहिंजे माल जे लाइ 301,000 ॼणा वठी आयो अथई अल्लाह मुंहिंजा दीन इस्लाम जा मुजाहिद सिपाही तुंहिंजे महबूब 13 साल मके में वाइज़ कयो हे 313 ॼणा थई ॿिया न थई सॼी दुनिया में तुंहिंजा मुखालिफ़ अबू जहल चए थो हिक के भी न छॾींदासीं सभिनी खे मारींदासीं अॼु नबी जो दीन न बचंदो अॼु अल्लाह अल्लाह चवण वारा न रहंदा ओ मुंहिंजा मौला अल्लाह अबू जहल 1000 ॼणा वठी आयो अथई मुंहिंजा 313 ॼणा आया अथई ओ घोड़नि ते चढ़ी आया अथई मुंहिंजा पैदल आया अथई ओ मानी खाई आया अथई मुंहिंजा रोज़ो रखी आया अथई ओ पानी पी आया अथई मुंहिंजा उञ आया अथई होॾे सामान हेॾे हथे खाली ओ घोड़नि ते पैदल हिन जा मतड़ा उगड़ अबू जहल चए थो असांखे सामान घणो असांखे माण्हू घणा अॼु हिकु बि मुस्लमान न बचंदो अल्लाह अल्लाह हुजूर पुरनूर रहमत वारा नबी प्यारो आहिनि हुजूर चयो ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम अबू जहल के सामान ते नाज़ा पर मां मोहम्मद के तो रहमान ते नाज़ा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने मुस्तफा अल्लाह चवां तो मुझो वेठो आन मुझो मददगार तू आन हे खजी जा सुंडा खयूं बीठा थई दीन इस्लाम के बचाने जे लाइ ओ जालिम फिरौन कट्टर दिल सख्त दिल पत्थर भी नरम आ पर अबू जहल जी दिल पत्थर का भी वधीक मजबूत आ कुफ्र में शिरक में नबी जी मुखालिफत में अल्लाह अल्लाह मुझी मदद करन रोन सिर्फ सजदे में हजरत अबू बकर सिद्दीक ड्रोण तो सही सजदे एट वेही रोई चवे तो मुझा सोना न रो साईं सही न रो मुझा साईं अल्लाह तो के अकेलो किए छड़ी दो तुझी दुआ अर्श टपी वई साईं तुझा लफ्ज अर्श टपी विया अल्लाह तो के अकेलो न छड़ी दो मुझा सोना तू न रो मां अबू जहल जो हाल ॾिसण वारो न रो जान खत्म थियो जान तबाह थियो ओ मुझा दिल पर न रो अबू बकर तू जो रोन बर्दाश्त न तो करे सके साईं मुझो याद फाटे साईं मुझो जिगर तो फाटे न रो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर चयो अबू बकर मांखे रोअण ॾे मां रोआं हे 313 ॼणा हे ग़रीब हे मथन उगाड़ा हे पैरन उगाड़ा हे हथन में खजी जा सुंडा कयूं अल्लाह जे दीन जे खातिर नबी जे दीन जे बुलंदी जे लाइ हो 1000 ॼणा छॾ त मां रोआं जंहिं कुंड में बचो रोंदो आहे अम्मा रोई भाकुर पाईंदी अथसि पर जंहिं कुंड में अल्लाह जो तादलो नबी रोंदो मोहम्मद रोंदो रब जी रहमत के जोश ईंदो अल्लाह फरमायो जिब्रील वञ न मुझे सोहणे के दिलदारी त ॾे न सोहणे के चओ वलक़द नसरकुमुल्लाह बिबद्रि व अंतुम अज़िल्ला चओ सुभान अल्लाह अल्लाह फरमाए मुझा सोना अल्लाह फरमाए मुझा महबूबा
ता थोड़ा वयो मां मदद कई मां मुझा सोना साईं जन उते सजदे में हा नंढड़ा भजन आया नारे तकबीर अदा चओ नारे तकबीर नारे तकबीर खीमे को बाहर भी चलना साईं तुझो दुश्मन मरी वियो तुझो दुश्मन जहन्नम में वियो सजा सीधे में उठा केर जिसे अबू जहल काॾे वियो से मुझा मोहम्मद तुझो दुश्मन जहन्नम जो बल्लो सड़ी वियो मरी वियो मान फरमाए कहीं मारे हो नंढो तो चे साईं मां मारे मास तो चना था तो घोड़े के ही ना मां ही तमास हो तो चना तुझी घोड़े के लगिया मां ही तमास बनना बाहर 70 सालन जा नंढड़ा प्या रोहन नंढा मां ही तमास साईं जन बिनी ने ॾिसे पियो बिनी ने ॾिसी मुरके पियो अल्लाहु अकबर हो तो चेसे मां मारियो मास हो तो चेसे न मां मारियो मास हुजूर फरमायो तव्हां बिनी मारे सुपुट तव्हां भई जन्नती आयो चई ने सुभान अल्लाह अबू जहल जी पिछाड़ी खराब पिछाड़ी पोयूं पा दीह जी पिछाड़ी धई जलसे जी भी पिछाड़ी धई वाह बिलाल रंग सादलो वार गुंडीदार चपड़ा वड्डा कौम जो हबशी खुदा जी सा जो कसम वाले वा यार बिलाल घूमे मक्के में तो लेकिन जुती जो आवाज अल्लाह पांचे मोहम्मद के जन्नत में तो मुद्राए वारे वा यार बिलाल खटी वे रंग सादलो रब तो फरमाए मुझी नजर रंग ते न तव मुझी नजर अवां जे साथ दे नागे मुझी नजर अवां जे पैसे दे न तव मुझी नजर अवां जे कौम ते न तव मां अल्लाह जी नजर तहां जे दिल ने दे आ अमल रंग सादलो सोहेब रूम का आयो सलमान ईरान का आयो बिलाल हफ्स का आयो जो मोहम्मद जा गुलाम थिया जो मेरा पार थी दुआ क्यों तो अल्लाह ताला ता साजी पिछाड़ी चंगी करे मदरसे में बच्चा पढ़ाईंदो न ता ॻाल्हायो पढ़ाईंदो न मदरसा ताउन भी कंदो न ए दीन जा इदारा अरे इमरान खान चवे तो मदरसा बंद थियन पंहिंजा निसाब खोले पंहिंजा मदरसा तो खोले जो हिकिड़ो भी गैरतमंद मुसलमान इमरान जे मदरसे में बच्चा न चलींदा जो मुसलमान जा बच्चा हिन ग़रीबन जे मदरसे में पढ़ंदा मां दुआ तो क्या अल्लाह ताला साईं जे प्रोग्राम के का मंजूर है मकबूल फरमाए इन मदरसे के आबाद फरमाए असर जी नमाज थी जो टाइम थी हुआ दुआए अल्लाह ताला कारी अब्दुल वहाब साहब जी मेहनती कबूल फरमाए कारी खलील रहमान साहब जो मेहनतू अल्लाह कबूल फरमाए अल्लाह ताला इन मदरसे ना जिन भी जानी माली ताउन क्यों अल्लाह ताला जे माल में रिस्क में उम्र में सेहत में बरकतू फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब रहो उस्तादुल उलमा शेखुल हदीस माशाअल्लाह भागन वाला हो वेरो साईं मक्की साहब मक्के में असा गड पांजी गाड़ी ते खणी घुमाए जबलन में हेडे ओडे वाइस कराए मौलाना मोहम्मद रहीम मक्की हाँ पैदा भी उते थियो उते पिया पढ़ाइन असा साईं अब्दुल वहाब असा गड वियासे उते साईं सा के गड खणी पांजे गाड़ी में जलसा कराया घुमाया हो कने काथे कने मौलाना गुलाम रसूल मेंगल साहब असा गड साईं असा गड असा मक्के पाक में वाए सकियासे त सब वेठा हो जो 10 मिनट साईं गालाइंदो 15 मिनट बस 15 मिनट